सिंध में टमाटन जा अघ घटिजण खिलाफ बुढ़ो कमराणी में आबादगारन जो एहतजाजी मुज़ाहिरो। बुढ़ो कमराणी में आशिक अली जुनेजो जी रिपोर्ट मुताबिक सिंध में टमाटन के अघन में ओचितो घटिताई खिलाफ बुढ़ो कमराणी में आबादगारन ऐं क़ौमी अवामी तहरीक तरफां टमाटा रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज की अगवाणी क़ौमी अवामी तहरीक के अगवान शौकत नोहाणी कई। एहतजाज कंदड़न हथन में टमाटा खणी नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो आहे त सिंध के मेहनती हारिन सां थींदड़ मुआशी नाइंसाफ़ी बंद कई वञे। उन्हनि चयो त सुपर 1 नंबर टमाटन जो 12 किलो जो छापर सिर्फ़ 200 खां 250 रुपयनि ताईं विकिरो थी रहियो आहे, जेको फ़ी किलो लॻभॻि 30 रुपया थिए थो, जॾहिं त ईरान मां दरआमद थियल टमाटो 700 रुपया फ़ी किलो ताईं विकिरो पियो थिए। एहतजाजी अॻवाननि चयो त ही सूरत हाल हारिन जो मुआशी क़तल आहे। सिंध जो हारी जो रत ऐं पघर सां तैयार कयल फसल एतिरे सस्ते में ख़रीद करण ज़ुल्म आहे। हुकूमत के घुर्जे त ईरान मां टमाटे जी दरआमदी फौरी तौर ते बंद करे मक़ामी हारिन लाइ ख़रीदारी प्रोग्राम शुरू करे ऐं उन्हनि जी पैदावार जो मुनसिफ़ाणी अघ मुक़ररु करे। एहतजाज कंदड़नि चयो त जेकॾहिं हुकूमत ख़ामोश रही त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो ऐं ज़रई पॉलिसियुनि ख़िलाफ़ सख़्त तहरीक हलाई वेंदी। आशिक अली जुनेजो, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध, बुढ़ो कमराणी। कमराणी जा साफ़ी भाइरो आबादगारो, जिए सिंध, जिए लतीफ़, जिए तव्हां ऐं असांजी हक़ परस्त जदोजहद। जीअं त तव्हां जॾहिं बि सिंध जो फ़सुलु लाहे थो, सिंध जा ई नाल हुकुमरान, जीअं त तव्हां ॾिठो हूंदो सारियूं जॾहिं बि लाड़ में सारियूं लहनि थियूं, उन्हनि जो 22,000 रुपया मण करे उते जे सिंध जे आबादगारनि जो क़त्लेआम कयो वञे थो। ऐं जॾहिं बि वठण वञनि था चांवर, उते 400 रुपया किलो मिले थो। ऐं जॾहिं बि वरी हींअर छा कयो अथनि, जॾहिं सिंध जो टमाटर मंडियुनि में पहुतो आहे, तॾहिं ईरान खां टमाटर बसर घुराए हिननि सिंधी मज़लूमनि माण्हुनि जो क़तल कयो वञे थो। असीं हिन नाल गवर्नमेंट खे ऐं हिन सदर खे ॿुधाइणु चाहियूं था, जेके ही ज़राअत जा वज़ीर छाजे करे चूंडिया वञनि था, इहे चूंडिया करे न वञनि था जॾहिं हिन मज़लूम सिंधी माण्हू रातिनि जो उजागा करे, जॾहिं टमाटो बसर कणिक सारियूं कमंद फुटी तयारु थिए थो त उन्हनि जा हथ वठी रेट किराए उन्हनि जो सरियाम क़तल कयो वञे थो। असीं आला इदारनि खे मुतालबो कयूं था त सिंध जे माण्हुनि जो, सिंध जे आबादगारनि जो, सिंध जे हारिन जो, सिंध जे मज़लूम माण्हुनि जो ही ॾोह कहिड़ो आहे। असीं अव्हां खे इहो ॿुधाइणु चाहियूं था, सिंध जो ही जेको हारी तबिको आहे, तो हिन जो हथ वठी करे जेको टमाटो, सिंध जो जेको टमाटो हो जो ईरान खां घुराए, सत असांखे उहो महांगो पवे थो। जॾहिं सिंध जो टमाटो लथो आहे त असांजो ही 100 रुपया छापर वञी रहियो आहे, त हुन जी दिलि मां छा गुज़रंदो हूंदो। हिननि जूं दिलि में हसरतूं बि हूंदियूं, हिननि जूं बीमारियूं बि हूंदियूं, उन्हनि खे मौत ॾियण वारी ज़राअत आहे। त असीं आला इदारनि खे अपील था कयूं त ख़ुदा हिन ग़रीब मिसकीननि माण्हुनि सां तव्हां वेदन कहिड़ो करे रहिया आहियो। ऐं ॿियो त सदर जी सीट ते वेही आसिफ अली ज़रदारी साहिबु 27वीं तरमीम ते ही सिंध खे जेको 2 सूबनि में विराए ही सिंधी अॻ ई भड़भांग लॻा पिया आहिनि, हिननि खे हथ वठी तबाह करे ऐं जे 27वीं तरमीम जे मतिलब थी त ही रहंदो सिंधियुनि जो हाल तबाह थी वेंदो। ऐं ही वीचारा जेके मज़दूर आहिनि, माण्हू आहिनि, हारी आहिनि, आबादगार आहिनि, हींअर तव्हां जेका DAP जी बोरी आहे जो 14,000 खां वठी 15,000 रुपया बोरी मिली रही आहे, जेको टेवी भाण आहे उनजी हींअर 10,000 रुपया पोज़ीशन आहे, जेको यूरिया भाण आहे उहो 5,000 रुपया मिली रहियो आहे। हिननि जी दिलि में हाणे उहे हसरतूं हिननि तव्हां ख़तमु करे छॾियूं आहिनि, हिननि खे सरियाम तव्हां क़तल करे रहिया आहियो। इहो वाहिद क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाद लतीफ़ अली जो आहे, जेको सॼी सिंध में तव्हांजे हिन मज़दूरनि लाइ,
हारियुनि लाइ कल्ह जो ॾींहुं बि मोया में जलसो हो त सारियुनि लाइ इहो बि हो ऐं क़ौमी अवामी तहरीक उन सां सिंधी माण्हुनि सां हिन मज़दूर माण्हुनि सां हारियुनि सां गॾु आहे त असीं पंहिंजो पुरअमन हीअ एहतियात जो दाइरो वधाईंदासीं जेसिताईं ईरान खां तव्हां टमाटो ऐं बसर आणणु बंदि न कयो त असांजा सिंधी माण्हुनि जो हीअ हाल हूंदो जीअं सिंध जीअं असांजो क़ाइद अयालती पुलिस